पाकिस्तान की मईशत मुस्तहकम थी आहे। IMF प्रोग्रामन से मुल्की मईशत में इस्तेकाम ईंदो आहे। असांखे इन कर्ज जी जिंदगी के वकार की जिंदगी में बदलाइणो आहे। दुआ है IMF जो ही प्रोग्राम आखिरी प्रोग्राम हुजे। नौजवानन ते सीड़पकारी निछावर कंदासीं त पाकिस्तान दुनिया जो तरक्की याफ्ता मुल्क बणजंदो। आखिरी दम ताईं तव्हां जे हक़नि लाइ जंग विढ़ंदो रहंदुसि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो प्राइम मिनिस्टर डिजिटल यूथ हब जे जारी करण वारी तकरीब खे ख़िताब। गवादर में दहशतगर्दन की फायरिंग में 6 ॼणा मारिजी विया। बलूचिस्तान के इलाके कलमत में अणॼातल हथियारबंदन की गवादर का कराची वेंदड़ मुसाफ़िरन ते फायरिंग 6 ॼणा मारिजी विया। पुलिस जो चवण आहे त फायरिंग में 5 ॼणा थॾे ते ई मारिजी विया। हिक ॼणे इलाज दौरान दम ॾिनो। पुलिस मूजिब मारिजी वियल गवादर खां कराची वञी रहिया हुआ त हथियारबंदन फायरिंग करे खेनि क़तल कयो। जिन मां हिक जो तालुक़ मुल्तान सां आहे ऐं ॿियनि जी सुञाणप जो अमल जारी आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जी गवादर में मुसाफ़िरन ते फायरिंग की मज़म्मत चवे तो दहशतगर्दन बुज़दिलाणी कार्रवाई करे मासूम शहरियुनि खे निशानो बणायो आहे। सदर ऐं वज़ीर आज़म पारां कलमत में मुसाफ़िरन ते फायरिंग जे वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। वाक़े में ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी सहूलियतूं फ़राहम करण ऐं वाक़े जी जाच करे ज़िम्मेवारनि खे सज़ा यक़ीनी बणाइण जी हिदायत। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण आहे त दहशतगर्द मुल्की तरक्की ऐं सूबे जी ख़ुशहाली जा दुश्मन आहिनि। दहशतगर्द बलूचिस्तान जी तरक्की नथा चाहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण आहे त शिरपसंद अंसर बलूचिस्तान जे अमन ऐं तरक्की जा दुश्मन आहिनि। शिरपसंद अंसरनि जे मुल्क दुश्मन इरादनि खे कॾहिं कामयाब थियण न ॾींदासीं। सोबतपुर भरिसां हथियारबंदन जी घर ते चढ़ाई फायरिंग में ज़ाल मुड़ुस ऐं संदन 5 ॿार क़तल। RD 238 थाणे जे अध ॻोठ दौरान खान खोसे में हथियारबंदन घर ते हमलो करे फायरिंग कई। जवाबदारनि मासूम ॿारनि समेत 7 भातियुनि खे क़तल करण बाद संदन लाश बाहि ॾेई साड़े छॾिया। मारिजी वियलनि में घर धणी अली हसन शेख, संदसि ज़ाल ज़ेबुल शेख, असद रहमान, सादुल्ला, यामीन यासिर ऐं सायरा शेख शामिल। वाक़े खां पोइ इलाइक़े में डहकाव पखिड़िजी वियो। पुलिस मूजिब वाक़ियो बुगटी ऐं खोसा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ ज़मीनी तकरार जो नतीजो आहे। दहशतगर्दी जो निशानो बणियल जाफर एक्सप्रेस 16 ॾींहनि खां पोइ बहाल थी वई। जाफर एक्सप्रेस ट्रेन खे वफ़ाक़ी वज़ीर अमीर मकाम रेलवे अख़्तियारियुनि जी मौजूदगी में पेशावर कैंट रेलवे स्टेशन खां रवानो कयो वियो। ट्रेन पंजाब सिंध खां थींदे 34 कलाकनि खां पोइ सुभाणे शाम कोयटा पहुचंदी। PTI बानी 190 मिलियन पाउंड केस में सज़ा मौतली वारी दरख़्वास्त जल्द ॿुधणीअ लाइ मुक़रर करण जी धुर थियण वारी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। बैरिस्टर सलमान सफ़दर ज़रिए इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त में वफ़ाक़ नेब चेयरमैन खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में इस्तदा कई वई त PTI बानी जी सज़ा मौतली वारी दरख़्वास्त मरकज़ी दरख़्वास्त सां गॾु ईद खां अॻु मुक़रर कई वेंदी। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ सिंध में एहतिजाजी तहरीक जो सिलसिलो जारी। तकरारी केनालनि ख़िलाफ़ शागिर्द, उस्ताद, वकील, सहाफ़ी, सियासी समाजी धुरियूं तोड़े क़ौम परस्त ऐं मज़हबी जमायतुनि जा कारकुन रोडनि ते निकिरी आया। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काणे डिवीज़ननि जे नंढनि वॾनि शहरनि में पैदल मार्च, रैलियूं ऐं धरणा। मेहड़, बारह समेत ॿियनि शहरनि में बि एहतिजाजी रैलियूं। अॻवाननि जो चवण आहे त सिंधु दरिया मां नवां केनाल कढण सां लाड़पट्टी, सिजावल, बदीन, ठटे ज़िलनि खे समुंड गिड़काए वेंदो ऐं सॼी सिंध सुकी वेंदी। सिंधु दरिया सिंधियुनि जो जियापो आहे। सिंध जो बचो पंहिंजे दरिया खे बचाइण लाइ विढ़ंदो। चोलिस्तान ऐं ॿिया केनाल क़बूल नाहिनि।
सिंध खे बंजर बणजण न ॾिनो वेंदो। कराची में शराब फैसल ते कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर, ज़ाल ऐं मुड़ुस हयाती विञाए वेठा। लाड़काणे वेझो किनाखू वारे इलाइक़े में डंपर जे टक्कर में माल चारींदड़ पीरसन औरत हसीना शरफौत। करोंडी भरिसां कार ऐं ट्रक में टक्कर, रोहिड़ी वासी अस्कर मीराणी फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। काज़ी अहमद भरसा मुड़स हथां ज़ाल मुबैना तौर क़तल। ॻोठ आसू खोसे जे रवासी मोहम्मद रफ़ीक खोसे पंहिंजे घरवारी सुमरी खोसो खे घरू अणबणत तां छुरियुनि जा वार करे क़तल कयो। थाणे ते एमसी दाख़िल।